ओम शांति है। जैसे मुझे तारीखें 14/4/2023 मीठा मीठा बाप दादा सुनता मीठी मीठी बार मम्मा बाबा समान सभी चरण लाए बुद्धि की सुप्रदान धारणो सुप्रदान बुद्धि वाला ही धारणा करे बेनती कराए सकता। प्रश्न उचित उच्च पुरुषार्थ केड़वा जो हाणे का बार करो था। उत्तर माता जी तख्त के जीतनो यह उचित उच्च पुरुषार्थ मम्मा बाबा अच्छी करे संजा वारिस एरो नंबर 1 लक्ष्य रखो। इन जे लाइ ऊची जी ऊची सेवा करणी आहे। ॾाढनि खे आत्मान ठाहिणो, दुखी मनुष्यनि खे सुखी ठाहिणो। अविनाशी ज्ञान रत्न के बुद्धि में बुद्धि रूपी बर्तन में धारण करे वेद के दान ॾियणो। गीता भोलेनाथ का निरालो। ओम शांति। हाणे ॿार खे पहचाने हाणे ॿार त पहचाने कि असांखे बाप अथवा माता सिखलाइण वारो आहे। ॿारनि खे हिन ख़ुशी में रहणो आहे। हाणे त असां बेहद जे बाप जा ठहिया आहियूं। प्रतिज्ञा बि ॿार ई कंदा आहिनि। बाबा हाणे असां तव्हांजा ई आहियूं। असां आहियूं ईश्वर जा। हाणे आसरनि जे संबंध में न आहियूं। असां आसरी मत ते न हलंदा आहियूं। आसरी मत कंहिंखे चइबो आहे? जो श्रीमत ते न हली आसरी कर्म कंदा आहिनि। हिकु ईश्वरीय कर्म ॿियो आहे आसरी कर्म। ये ॻाल्हि कोई बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि कि आदि सनातन देवी देवता धर्म कॾहिं ऐं कीअं स्थापन कयो। ॿिया सभी धर्म वारा पंहिंजे पंहिंजे धर्म खे ॼाणंदा आहिनि। सन्यासी चवंदा आहिनि असांजो धर्म शंकराचार्य स्थापन कयो। देवी देवता त हाणे आहिनि त ॿुधाए खे लक्ष्मी नारायण आदि जो कोई खे पतो ई न आहे। बाप खे न ॼाणंदा आहिनि त बेमुख थी विया आहिनि। इहा बि ड्रामा में नूंद आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बेहद जो बाप थी करे तव्हां ॿारनि खे वरी खां राजयोग सत्युग जे लाइ सिखाइनि था। तव्हांखे वैकुंठ जो मालिक ठहिणो। श्री कृष्णपुरी वञणो आहे न। इहा कंसपुरी आहे। कंस ऐं कृष्ण इकट्ठा न थी सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे पको हुजणो खपे कि असांखे परमपिता परमात्मा सहज राजयोग सिखलाईंदो आहे। बाप चईंदा आहिनि असां परमधाम मां आहियूं। पुराणी हिन रावण जी दुनिया में पुराणे शरीर में कि मनुष्य पित्र खाराईंदा आहिनि त उहा आत्मा पुराणे शरीर में ईंदी आहे न। हुनजे लाइ पुराणो शरीर न चईंदसि। उन लाइ पुराणी दुनिया न चईंदसि। वो पुराणे शरीर में ईंदी आहे। पोइ हुनखे खाराईंदा पीराईंदा आहिनि। ये रस्म रिवाज भारत में हलंदी आहे। ये थी भावना। चईंदा आहिनि असांजे पति जी आत्मा हिन ब्रह्मण में आई। वो भावना रखंदा आहिनि। पति जे नाम रूप खे यादि कंदा आहिनि। आत्मा ही अची करे अंगीकार अर्थात स्वीकार कंदी आहे। इहा आहे हितां जी रस्म रिवाज। सब्जेक्ट में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न। फालतू ख़र्च करणु धक्को खाइणु इहे सभु भक्ति महाराज जी रस्मूं आहिनि। भावना रखण सां अल्पकाल जो सुख बि बाबा सां ई मिलंदो आहे। बाबा कॾहिं दुख न ॾींदा आहिनि। मनुष्य न ॼाणण जे कारण चई ॾींदा आहिनि सुख दुख बाप परमात्मा ई ॾींदो आहे। बाप चईंदा आहिनि ॿार ई खेल ठाहींदा। जो देवी देवता धर्म वारा हूंदा वो जरूर अची करे ब्रह्मन ठहींदा न। मालूम पइजी वेंदो आहे हीअ असांजी कुल जो आहे। हिन ॾाढी भक्ति कई अथई। जीअं कोई ॾाढो सुठो पढ़ंदो आहे त पद बि सुठो मिलंदो आहे न। उहा जीअं ॾाढी भक्ति कई बाप उहा ई जीअं ॾाढी भक्ति कई आहे। बाप अची करे चईंदा आहिनि हाणे मां इन्हनि खे भक्ति जो फल ॾियण आयो आहियां। भक्ति में त ॾाढो दुख आहे न। केतिरो भटकणो पवंदो आहे। हाणे मां तव्हांखे सभिनि दुखनि सां दूर थो करां। अगरि श्रीमत ते हलंदा रहंदा त बाप कॾहिं उल्टी मत न ॾींदा आहिनि। सम्मुख अची करे श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि। इहे न चईंदा आहिनि रावण कोई चीज आहे जो कोई जी बुद्धि में वेही करे मत ॾींदी आहे। ये सब ड्रामा में नूंद आहे।
मनुष्य बिल्कुल ही पतथे माया जी कारण ता जानते सब देवता थेंदा सिकोत कला खपू पतथे श्रुति ये बाबा भी तो अनुभवी बुजुर्ग हुए ना साधु संत आदि सभी थे हाँ शास्त्र भी पढ़े ब्रह्मा बाबा बाबा बाप जरूर अनुभवी रथ में ही इंदानो हुन जी भी जरूर कोई हिस्ट्री होंगी कि भगवान ये हिकु ही रथ शो वते भागीरथ अर्थात भाग्यशाली रथ गायन सीनेन भागीरथ गंगा लाई हाणे पानी जी गंगा तो निकली न सके अगे असां भी समझदा न हुयासीं भाग्यशाली रथ त ये ब्रह्मा जो थियो न जंहिंमें परम पिता परमात्मा ही आहिनि मनुष्य तो मुंझी वेंदा आहिनि ये ब्रह्मा में कीअं ईंदा तव्हां हिन मनुष्य खे ब्रह्मा चईंदा आहियो उहे ईअं चईंदा आहिनि ब्रह्मा त भगवान सूक्ष्म मतन में रहण वारो तव्हां पोइ मनुष्य खे भगवान ठाहे रखियो इहे चईंदा रहंदा आहिनि ये तो हिननि जी कल्पना आहे ब्रह्मा विष्णु शंकर हिते काथां ईंदा अरे प्रजापिता ब्रह्मा जे मुख सां ब्रह्मण पैदा थिया तो त हिते ई थींदा न जो कुझु थिए चुको सो वरी थिए थो न मुस्लिम कीअं ईंदा छा छा थियो इहे सभु पोइ वरी थींदो तव्हां ड्रामा जे राज खे ॼाणदा आहियो कोई न ॼाणदा आहिनि उहो त चई ॾींदा आहिनि ड्रामा जी आयु लाखों वर्ष पोइ चईंदा आहिनि प्रलय थी हाणे श्री कृष्ण अगरि ईंदो त सतयुग में ईंदो न उनखे पोइ द्वापर में छो खणी आहिनि प्रलय त कॾहिं थींदी न ॻाईंदा बि आहिनि न पतित पावन अची त जरूर पतित दुनिया में अची करे पतितनि खे पावन ठाहींदा हूंदा न बाप चईंदा आहिनि मां ईंदो ई हिकु बार आहे पतितनि खे पावन ठाहिण मां ज्ञान जो सागर ई सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाए सघंदो मां ज्ञान जो सागर ही न पूरी सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झाए सघंदो आहे पुराणी दुनिया खे नयो कीअं ठाहींदो तो वेही ॿारनि खे सम्झायां थो उहा हद जी घर जी ॻाल्हि थींदी आहे इहा बेहद जी घर जी ॻाल्हि आहे बाबा पूरे बेहद जी घर जो समाचार ॿुधाईंदो पुराणी दुनिया खे नयो कीअं ठाहिबो आहे हाणे बाप बि सम्झाए थो बाप जो प्यार रहंदो आहे न जॾहिं तॾहिं त भक्ति मार्ग में बि एतिरी मदद कंदा आहिनि मनुष्य त चई न सघे चईंदा आहिनि ईश्वर सुख जो जन्म ॾिने ईश्वर सुख जो जन्म ॾिने कंहिं वटि पैसा ॾाढा हूंदा आहिनि त चईंदा आहिनि ईश्वर ॾिना पोइ चई ॾींदा आहिनि पोइ वठी वठंदा आहिनि त दुख छो थियणो खपे हाणे बाप चईंदो आहे ॿियो कोई जी ॻाल्हि न ॿुधो सवाइ मुंहिंजे बाप टीचर गुरु चुनी रूपनि में पाठ वॼाए करे ॾेखारींदा आहिनि सत्य जी दाता उहो हिकु ई आहे अंधनि जी लाठी हिकु प्रभु आहे न पतितनि खे पावन ठाहिण वारो उहो हिकु ई प्रभु आहे बाप चईंदा आहिनि मां साधुनि जो बि उद्धार करण वारो सदगति दाता हिकु बाप आहे अंधनि जी लाठी हिकु प्रभु आहे पतितनि खे पावन ठाहिण वारो बि उहो हिकु प्रभु आहे बाप चईंदा आहिनि मां साधुअनि जो बि उद्धार करण ईंदो आहे बाबा सभिनि साधुअनि जो बि उद्धार करण ईंदा आहिनि सभु ब्रह्मा कुमार कुमारी आहियो सतयुग में हुयो पवित्र प्रवृत्ति मार्ग हाणे थियो अपवित्र प्रवृत्ति मार्ग जंहिंखे विकारी प्रवृत्ति मार्ग चइबो आहे न हाणे जी प्रवृत्ति मार्ग मनुष्य महान दुखी आहिनि ॻाल्हि न पुछो काई कंदा रोईंदा पीटदा रहंदा आहिनि अनेक धर्म आहिनि सतयुग में हुयो हिकु धर्म हिकु बाप ही स्थापन कंदा आहिनि गीता में श्री कृष्ण भगवान वटि लिखल आहे ये एक जी भूल आहे न परम पिता परमात्मा आहे निराकार हुनजो नाम शिव आहे बाप जो नाम हिकु ई हलंदो ईंदो आहे ॿियो न पई सघंदो आहे बाबा जो नाम हिकु ई नाम आहे शिव शरीर जो नाम बदलंदो आहे हिकु शरीर छॾे ॿियो वधो त नाम बदलियो बाबा जो नाम हिकु ई शिव बाबा
बस उनखे हिननि जो कोई शारीरिक नाम न आहे। आत्मा जो 84 जन्म भुगती आहे, हुनजो शरीर जो नाम आहे। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो त ना हिकु ई नाम आहे, बल मां हिन में प्रवेश कंदो आहे, परंतु शरीर जो मालिक त हिन बाबा जी आत्मा हिन जंहिंमें प्रवेश करे प्रजा रखां। प्रजापिता त ज़रूर हिते खपे न, मनुष्य त हिन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा ई न आहिनि। इहे हिकु ई कॉलेज आहे, जाति सभु पढ़ंदा आहिनि, मुरली सभु जॻह वेंदी आहे। पोइ कोई जी बुद्धि सुतो प्रधान, कोई जी सुतो रजोतमो, बिल्कुल ई धारणा न थींदी आहे त उन्हनि जे कर्म अहिड़ा ठहरिया। बाप छा करे? बाबा चईंदा आहिनि कि मुरली त सभु जॻह वेंदी आहे, पोइ कोई जी बुद्धि सुतो प्रधान आहे, कोई जी कहिड़ी, त हुन अनुसार धारणा थींदी। बाप छा करे? सभु त हिकु समान न थी सघंदा न। इहा ईश्वरीय कॉलेज आहे न, ईश्वर पढ़ाइण वारो आहे, हिकु ई आहे जेके हिकु आहे जेके पढ़ाईंदा आहिनि। उहा धारणा करे पोइ टीचर ठहींदा। हिकु टाइप जा ॿार आहिनि जो जेके मां पढ़ाईंदो आहियां, उहो धारणा करे पोइ टीचर ठही पढ़ाइण लॻी वेंदा आहिनि। हर हिकु खे ॾिसणो खपे मुंहिंजी सुतो प्रधान बुद्धि आहे, मां बाबा मिसल बाबा मम्मा मिसल सम्झाए सघंदो आहियां। बाबा वटि त सभु सेंटर्स जा समाचार ईंदा आहिनि कि केतिरा स्टूडेंट्स रेगुलर ईंदा आहिनि, कॾहिं खां पवित्र रहंदा आहिनि। बाबा खे सभु पोता मेल मालूम पइजी पढ़णो खपे। बाबा खे सभु पोता मेल जो मालूम पढ़णो खपे। माता पिता वॾा आहिनि, जगदम्बा मां बि आहे त ॿार बालकी बि आहे, हीअ बच्ची बि आहे त ये बाबा हिन दुनिया जो अनुभवी आहे न। ड्रामा में मुख्य एक्टर ॾिसबा आहिनि न। बाप इहे बि रथ वरितो अथई, ज़रूर कुझु त हूंदो। आदि देव ब्रह्मा जो नाम केतिरो आहे न, आदि देव ब्रह्मा जो नाम केतिरो आहे। मनुष्य न सम्झंदा आहिनि आदि देव कंहिंखे चइबो आहे। वास्तव में आदि देव आदि देवी माता पिता इहे ठहींदा आहिनि। पोइ इन्हनि जे मुख सां सरस्वती मां निकिरंदी आहे। सभु ॿार थी विया न। इहे त चईंदा आहिनि मां शिव बाबा जो ॿार आहियां त हुनजी वनी बि आहियां। छोजी मुंह में प्रवेश करे मुंहिंजे मुख सां ॿार पैदा कंदा आहिनि न। छोजी विश्व बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में प्रवेश करे पोइ मुख सां ज्ञान ॿुधाए ॿार पैदा कंदा आहिनि। केतिरी बुरी ॻाल्हि आहे न। सुतो प्रधान बुद्धि वारा सुठी रीति सम्झदा। नंबरवार हूंदा आहिनि। रॉयल घरानो प्रजा में त फर्क़ु हूंदो न। प्रजा बि पंहिंजे पुरुषार्थ सां ठहींदी आहे, राजा बि पंहिंजे पुरुषार्थ सां ठहींदा। बाप चईंदा आहिनि त सुठो पढ़ंदा त उच्च पद पाईंदा। वारिस ठहींदा उहो त अंदर रॉयल घराने में ई ईंदा न। बाप चईंदा आहिनि पूरो पुरुषार्थ करो। मां त आयो ई आहियां राजा ई जे, त जो वारिस ठहींदा उहो त रॉयल घर में ई रहंदा न। त असांखे बि राजा ई घराने में पास ॾियण लाइ पुरुषार्थ करणो। असां माता पिता सां स्वर्ग जी बादशाही जो वरसो वठूं, न त क्षत्रिय ठही वेंदासीं। स्टूडेंट खुद बि समझी सघंदा आहिनि। हुन स्कूलनि में त कोई नापास थी वेंदो आहे त पोइ पढ़णो पवंदो आहे, हिते त पोइ पढ़ी न सघे। नापास थियो त नापास ई रहिजी वेंदो। इन करे पुरुषार्थ पूरो करणो खपे। ॾाढनि खे आसमान ठाहिणो आहे न। इहा आहे ऊची ते ऊची सेवा। सुखी मनुष्य खे सुखी ठाहिणो आहे। पंहिंजो धंधो ई आहे। बाबा हमेशह चईंदा आहिनि ईअं न सम्झो कि सिंध में ॾाढनि घर बार छॾियो त असांखे बि छॾिणो पवंदो। इहे त ड्रामा में नूंद हुई, बाक़ी भॼन आदि जी कोई ॻाल्हि न आहे। भॻवान बुरो कम थोड़ी कंदो, बुरो कम थोड़ी कराईंदा। भॻवान कोई बुरो कर्म थोड़ी कंदा आहिनि। इहे त कूड़ा कलंक लॻाए छॾिया अथनि। तव्हां ॿार ॼाणदा आहियो पहिरियों नंबर इहे मम्मा बाबा पद पाईंदा। तव्हां बि पोइ मम्मा बाबा जे तख़्त ते जीत पाए।
जो पहिरियों नंबर हूंदो उहो पोइ हेठि उतरंदो वेंदो। ॿार वॾा थींदा तख़्त ते वेंदा त मम्मा बाबा सेकेंड नंबर ते हली वेंदा। पहिरियों वारा राजा रानी पोइ नंढा थी वेंदा त पुशारत करे बाबा मम्मा जे तख़्त ते जीत पाए। हाणे न जीत पाईंदव, हाणे न जीत पाईंदव, भविष्य तख़्त ते जीत पाइणी आहे। हाणे न, हाणे त मम्मा बाबा जो बाटा पार्टी आहे, लेकिन असांखे भविष्य में मम्मा बाबा जे तख़्त ते जीत पाइणी आहे। मम्मा बाबा अची करे तव्हांजो वारिस ठहनि, पोइ उहो ई रॉयल घराने में पोइ पंहिंजा उन्हनि जा ॿार बि पोइ उहो ई थींदा न। बाबा ॿारनि खे केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। इहे ज्ञान आहे जीअं पारो जो झटि उड़ी वेंदो आहे, कोई वटि त जरा बि धारणा न थींदी आहे, वंडर आहे न। हाणे तव्हां ॿारनि खे निश्चय आहे, हिते त निराकार भॻवान पढ़ाए थो, श्री कृष्ण न भॻवान अची आहिनि। भॻवान खे त तव्हां शरीर ॾेई न सघंदव, भॻवान खे त तव्हां शरीर न ॾेई सघंदा। मनुष्य भॻवान अचे श्री कृष्ण जे शरीर सां, श्री कृष्ण जे शरीर सां ईअं बि त लिखियो न आहे न, मतलब श्री कृष्ण जे शरीर सां भॻवान अचे शिव भॻवान, ईअं बि न लिखल आहे। ये त भॻवान अचे। बाप चए थो पहिरियों इहा दिलि में अचिणो खपे। बाबा असांखे वेही पढ़ाइनि था। बाबा अक्षर अचण सां वरसो यादि ईंदो। जेतिरो असां पढ़ंदासीं ओतिरो स्वर्ग जो उच्च पद पाईंदासीं। जेतिरो बाबा यादि ईंदो त विक्रमन जो बोझ ख़तम थींदो। यादि करण सां बुद्धि सोने जो बर्तन थी वेंदी आहे। दान कंदा रहंदा त धारणा बि थींदी रहेगी। तो बाबा शब्द चइण सां केतिरो फ़ाइदो आहे न असांखे। त बाबा ईअं चई, बाबा ईअं चई, बाबा खे यादि करण सां असांजी बुद्धि सोने जो बर्तन थी वेंदी। दान कंदा त धारणा थींदी वेंदी। धन दिए धन न खुटे। बाप तव्हां ॿारनि ते राज़ी हूंदो आहे न, बाप तव्हां ॿारनि ते राज़ी थींदो अगरि दान कंदा त। तव्हां ब्राह्मण हाणे अविनाशी ज्ञान रत्न जो दान कंदा आहियो न, उहा शास्त्र जो ॿुधा आहिनि, उन्हनि खे ज्ञान सम्झंदा आहिनि। बसि सम्झंदा आहिनि इहे लिखल, ये लाखों जी मिल्कियत आहे, परंतु आहे कौड़ी जी। इन करे बाबा चईंदा ॿारनि खे दिलि में अचिणो खपे कि असांजो बाप शिक्षक सतगुरु बि आहे, साथ वठी वञण वारो बि आहे, मुक्ति जीवन मुक्ति में वठी वेंदो न। इहा आहे ज्ञान अमृत। ॿार स्कूल में पढ़ंदा आहिनि त ब्रह्मचारी रहंदा आहिनि। अगरि गंदा थी वेंदा आहिनि त पढ़ाई ठंडी पइजी वेंदी आहे। ॿार स्कूल में पढ़ंदा आहिनि त ब्रह्मचारी रहंदा आहिनि, पर अॼुकल्ह त स्कूल में बि एॾी गंदगी थी वई आहे न। नंढा नंढा ॿार बि समूह प्रधान वातावरण में कुछ न कुछ गलत करे ॾींदा आहिनि। अगरि गंदा थी वेंदा आहिनि त पढ़ाई ठंडी पइजी वेंदी आहे, बुद्धि हिकदमि मलीन थी वेंदी आहे। पोइ इहे रूहानी विद्या ब्रह्मचार्य में रहण बग़ैर धारणा न थींदी। बाप चईंदा आहिनि हाणे पढ़ो न त कल्प कल्प स्वर्ग जो मालिक न ठही सघंदा। पंहिंजे पुरुषार्थ सां ई ठहींदा आहियो। बाप आशीर्वाद करनि पोइ त सभिनि खे राजा ठाहे छॾनि। बाप चईंदो त पढ़ाई आहे न, पढ़ंदा लिखंदा त थींदा नवाब। अगरि बुद्धि धका खाईंदी रहंदी त ख़राब थी वेंदी। हीउ ॾाढो कड़ो कॉलेज आहे। नाम ब्रह्म कुमार कुमारी ईश्वर विश्वविद्यालय। ईश्वर जो स्थापन कियल आहे न। ईश्वर खे ई बाप चइबो आहे न। त बाप ही बाप पीछे सतगुरु आहे न। इहा सिवाय तव्हांजे कोई बि सम्झंदो न आहे। सतगुरु जे रूप में सभिनि खे वापसि वठी वञण वारो उहो हिकु बाबा आहे। सभिनि खे बाबा सतगुरु जे रूप में सभिनि खे वठी हलंदा न।
बाप गारंटी कंदा आहिनि मां सभिनि खे वापसि वठी हलंदमि काथे जंहिंजे लाइ तव्हां अॼुकल्ह भक्ति कंदा आहियो मुक्ति धाम में वठी हलंदमि पोइ जो श्रीमत ते हलंदा उहो वैकुंठ जा मालिक ठहींदा वो जो श्रीमत ते हलंदा उहो वैकुंठ जा मालिक ठहींदा छा मीठी मीठी शुक्ल जे ॿारनि प्रति माता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते संजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते धारणा जे लाइ मुख्य सार पढ़ाई की धारणा करे ॿियनि खे पढ़ाइण लाइ पढ़ाई खे धारण करे ॿियनि खे पढ़ाइण जे लाइक़ ठहिणो मम्मा बाबा समान सर्विस करणी आहे ॿियो आहे अविनाशी ज्ञान रत्न जो दान करे दुखी मनुष्यनि खे सुखी ठाहिणो पढ़ाई सुठी रीति पढ़णी आहे वरदान साधना ऐं साधन जी बैलेंस वारा पंहिंजी उन्नति कंदा रहंदा करण वारा ब्लेसिंग जे अधिकारी ठहूं साधननि खे आधार ठाहिण जे बजाय पंहिंजी साधना जे आधार सां साधननि खे कार्य में लॻायो कहिड़े बि साधन खे उन्नति जो आधार न ठाहियो न त आधार हिलण सां गॾु गॾु उमंग उत्साह बि हिली वेंदो न कहिड़े बि साधन खे उन्नति जो आधार न ठाहियो हिन साधन हिन कारण असांजे जीवन में उन्नति थी अचे शुजी आधार हिलण सां पोइ उमंग उत्साह बि हिली वेंदो शुजी साधन खे आधार ठाहिण सां बाप विच मां निकिरी वेंदो इन करे हलचल थी वेंदी साधननि खे साधननि सां गॾु साधना हूंदी त हर कार्य में साधननि सां गॾु साधना हूंदी त हर कार्य में बाप जी ब्लेसिंग जो अनुभव कंदो उमंग उत्साह बि घटि न थी बाबा चवंदा कि साधननि सां गॾु साधना हुजे लेकिन असां हुनजे आधार बाबा चवंदा कि साधन जो आधार ठाहींदव साधन खे आधार ठाहे करे साधना कंदा त बाप निकिरी बाप पोइ त अगरि साधन ख़राब थी वियो त बाबा खे भुलिजी वेंदासीं पोइ हलचल अची वेंदी कीअं यादि करो छा करो मोबाइल ते गाना ॿुधी बाबा खे यादि था करो या गाना ॿुधी करे बाबा खे यादि था करो गाना बंदि थी विया त बाबा खे यादि करणु बंदि ईअं न त बाबा चवनि था कि साधना जे आधार सां साधननि खे कार्य में लॻायो भले साधन हुजनि न हुजनि भले असां साधना जे आधार सां साधननि खे अगरि कार्य में लॻाईंदासीं न त हर कार्य में बाप जी ब्लेसिंग जो अनुभव कंदासीं उमंग उत्साह बि असांजो घटि न थींदो स्लोगन आहे अगरि मगर जे चक्कर सां न्यारो ठहिणो आहे त बाप तमामु शक्तिशाली ठहिणो अगरि मगर जे चक्कर सां न्यारो ठहिणो आहे त बाप तमामु शक्तिशाली ठहो अच्छा ओम शांति